दड़ो मां इमदाद मेमून की रिपोर्ट मूजिब बन्नो में क़ौमी अवामी तहरीक के मरकज़ी प्रेस तर्जुमान अशरफ पलीजो, ज़िले सिजावल जनरल सेक्रेटरी ज़ैन सुमरू, रशीद गोपांग, निज़ाम पलीजो, अलीमुद लाशारी, नज़ीर समो, बोला खान धमाच, इस्माइल हाली पोटरो ऐं ॿियनि जी अॻवानी में हाई स्कूल बन्नो खां पैदल मार्च करे मेन बस स्टॉप पहुची धरणो हयो वियो ऐं हुकूमती पॉलिसी के ख़िलाफ़ नारा हया विया। इन मौके ते ख़िताब कंदे क़ौमी अवामी तहरीक जे अॻवाननि चयो त सिंधु दरिया मां 6 नवां केनाल कढण सां सिजावल, बदीन, ठट्टो खे समुंड भिड़काए वेंदो ऐं सॼी सिंध सुकी तबाह थी वेंदी। सिंधु दरिया सिंधियुनि जी जान आहे। सिंध जो बच्चो बच्चो पंहिंजी दरिया खे बचाइण लाइ विढ़ंदो। सिंधी माण्हू कॾहिं बि पंहिंजो दरिया विकिरो थियण न ॾींदा। अॻवाननि चयो त चोलिस्तान केनाल ऐं ॿिया धाड़ेल वाह हरगिज़ क़बूल न आहिनि। सिंध खे बड़भांग ऐं बंजर थियण न ॾिनो वेंदो। सिंधी माण्हू पंहिंजे दरिया ऐं वसीलनि लाइ हिकु आवाज़ आहिनि। सिंध दुश्मन केनालनि जो मंसूबो करप्ट हुक्मरान जी इक़्तिदार जी ताबूत में आख़िरी कोको साबित थींदो। इन्हनि इल्ज़ाम हणंदे चयो त सदर आसिफ अली ज़रदारी खे सिंध जे वसीलनि जो सौदो करण जो को बि हक़ न आहे। सिंधी माण्हू पंहिंजी दरिया ऐं ॿियनि वसीलनि लाइ गॾु आहिनि। वफ़ाक़ी हुकूमत केनालनि ऐं ग्रीन पाकिस्तान जा मंसूबा बंदि न कया त हिन जा ख़तरनाक नतीजा निकिरंदा। सिंध जो पाणी चोरी करणु, डैम या केनाल ठाहिण गैर आइनी ऐं गैर कानूनी मंसूबा आहिनि। वो इन दरिया खातर पानी खातर वसीलन खातर, वो इन दरिया खातर पानी खातर वसीलन खातर, दरिया खातिर दरिया खातिर दरिया खातिर दरिया खातिर असी इन भलारे महीने में वरी इंसाननि जी इबादत पिया करियूं, इंसाननि खे सम्झायूं पिया। ख़ुदा जी तो इबादत करियूं पिया, पर इंसाननि खे बचाइण जे लाइ असीं निकिता आहियूं। सिंधु दरिया सिंध जो जियापो आहे। सिंधु दरिया असांजी बका आहे। ही दरिया न हूंदो त असीं तबाह थी वेंदासीं। सरदारी साहब तव्हांखे हिननि माण्हुनि वोट ॾेई हिन लाइ न मोकिलियो हो तव्हां सिंध जे माण्हुनि जूं मिल्कियतूं विकिणो। सिंधु दरिया जेको सॼी सिंध खे आबाद करे थो, सॼी सिंध खे खुशहाल करे थो, उन मां पीपल्स पार्टी सरदारी साहब पंहिंजे पुट बिलावल खे वज़ीर आज़म ठहण जे लाइ तव्हांजो दरिया विकियो ते पंजाब ठाहे 6 केनाल कढण जी इजाज़त ॾिनी आहे। 6 केनाल निकिरण सां ही पटी सॼी तबाह थी वेंदी, तव्हांजो जर खारो थी वेंदो, तव्हांजा